दोस्तों मैं बिलाल अहमद कमरो उम्मीद रखा सब दोस्त खुश हूँ अल्लाह साईं तव्हांखे पंहिंजे ज़माने में रखे। अच्छा तव्हां ही मुंहिंजो वीडियो ॾिसंदा हूंदा यूट्यूब चैनल तां। असल में जेको आहे कुझु दोस्त असांजे यूट्यूब चैनल ते अड़ा जेके असांखे ॾिसंदा सईंदा पर उनखे ख़बर न आहे त बाबा असांजो कमु छा आहे, असांजो तारुफ़ छा आहे ऐं असांजो अॻिते जेको आहे हिकिड़ो प्रोग्राम छा आहे। त भाउ तारुफ़ मुंहिंजो इहो आहे त मुंहिंजो नालो बिलाल अहमद कमरो आहे। खैरपुर मीरस खां अॻिते जेको आहे 22 किलोमीटर तालका किंगरी ऐं जेको आहे ॻोठ वॾा खंबड़ा बहिराड़ी में रहंदा आहियूं। तव्हांखे पोइ सीन वग़ैरह नज़र बि ईंदा हूंदा। ऐं असांजा हिकिड़ा वीडियोस वायरल थिया फेसबुक ते जिन में असां जेको आहे ॿारनि खे पकिड़े ऐं स्कूल मोकिलण वारो अमल शुरू कयोसीं। उहे असांजा वायरल थिया। उन खां पोइ जेको आहे मतिलबु असांजो कमु थोरो वधी पियो। दोस्तनि असांखे लाइक कयो, असांखे पसंदि कयो ऐं हुननि चयो त बाबा तव्हां इहो कमु जारी सारी रखो। पोइ ॾिसो ॿार खे सिर्फ़ु हिकिड़ो पकिड़णो न हूंदो आहे। मूंखे हिकु त थोरो हे थी वियो आहे जेको आहे नज़ुलो ज़ुकाम थी वियो आहे, थोरी वायरस आहे। सो माइंड न करियो, आचर ॾिनी हो वरी मां जेको आहे ॿीहर ब्लॉग ठाहे न सघंदुमि। सिर्फ़ु हिकु शइ तव्हांखे ॿुधाइणी हुई त असां मतिलबु जेको आहे ॿार खे सिर्फ़ु पकिड़णो न हूंदो आहे, पर उनजी पोइ केयर बि करणी पवंदी आहे हिकु घर वांगुरु। जेकॾहिं असां हुनखे वालदेन वांगुरु पकिड़ूं था त लाज़मी ॻाल्हि आहे हुन जेको आहे हुन सां असांखे वालदेन वारी केयर बि करणी पवंदी। सो उनजा बुक्स किताब हर शयूं असां प्रोवाइड था कयूं पिया। ऐं तक़रीबन हिन महिल मूं वटि जेको आहे पहिरियों 3 स्कूल हुया मुंहिंजे ॻोठ जा, पर जॾहिं कमु वधियो माण्हुनि हिन शइ खे पसंदि कयो त 3 खनि स्कूल मां ॿिया कया। 6 स्कूल आहिनि जिन खे मां हैंडल कयां थो पियो। हैंडल जो मतिलबु इहो आहे त उते जेके यतीम ॿार आहिनि, ग़रीब ॿार आहिनि, उनखे बुक्स प्रोवाइड करणु, उनखे पेनियूं प्रोवाइड करणु, या जेका स्कूल जी एसेसरी हूंदी आहे उहे उनखे प्रोवाइड कयूं था पिया जेको आहे 6 स्कूलनि खे। सो असां वरी पोइ जेको आहे सिलसिलो हिकिड़ो रखियोसीं। तव्हांखे ख़बर आहे त अॼुकल्ह जेका बि शइ आहे हुनजे लाइ लाज़मी ॻाल्हि आहे जेको आहे हिकिड़ो मतिलबु ख़र्चो थो थिए। ऐं जॾहिं कम खे वधाइबो त ख़र्चा वधंदा। पोइ असां त कॾहिं कंहिंखां डोनेशन जे लाइ असां आया बि कोन्हसीं, कॾहिं कंहिंखां असां डोनेशन चई बि न आहे। कुझु दोस्त आहिनि जेके असां सां कोऑपरेट कंदा आहिनि, पर पोइ असां पाण में इहो फ़ैसिलो कयोसीं त छो न हिकिड़ो यूट्यूब चैनल ठाहियूं ऐं हिन यूट्यूब चैनल ते कमु करे इहे शयूं अॻिते आणे पोइ जीअं मतिलबु हिकिड़ो असांजो यूट्यूब चैनल हली पए ऐं जेका असांजी अर्निंग थिए त असां बग़ैर जेको आहे कंहिंजे अॻियां हथु फैलाइण जे या बग़ैर कंहिंजो आसिरो करण जे असां छो न पंहिंजे ॿचड़नि जे लाइ जेके असांजे संद जा ॿचड़ा आहिनि उनजे लाइ असां यूट्यूब मां इहो कमु हलायूं। त हिनजे करे असां इहो जेको आहे हिकिड़ो प्रोग्राम यूट्यूब ते खणी आयासीं। ऐं मां दोस्तनि खे अर्ज़ु कंदुमि त जेके तव्हां असांखे ॾिसो था त हीउ हिकिड़ो जेको आहे जेको असां प्रोग्राम खणी आया आहियूं इहो सिर्फ़ु फ़क़ति मुंहिंजे ॻोठ जे लाइ न आहे। शुरूआति थींदी आहे पंहिंजे घर खां थींदी आहे, पोइ जेको आहे माण्हू आहिस्ते आहिस्ते वधंदो आहे। इहो प्रोग्राम जेको अॻिते आहे असांजो इहो इनशाला प्रोग्राम जेको असां कोशिशि कंदासीं त जीअं जीअं असांजो कमु वधे त असां सिंध जा 2-3 ज़िला उहे खणूं जेके बिल्कुलु पसमानदा आहिनि, जिते तइलीम बिल्कुलु न आहे या जिते स्कूल मौजूदु ई न आहिनि या जिते ॿारनि खे मतिलबु तइलीम जो बिल्कुलु ख़्यालु ख़्वाब बि न आहे। त असां उन पासे ॾे वञूं, असां अड़नि ॿारनि खे सपोर्ट कयूं जेके बिल्कुलु ग़रीबनि जा ॿार आहिनि ऐं जेके बिल्कुलु कंहिं बि जेको आहे क़िस्म जी तइलीम नथा पिराइनि। सो तव्हांजे अॻियां इहो अर्ज़ु आहे त भाउ तव्हां कोशिशि कयो, तव्हां जेको आहे जेकर असांजी वीडियो ॾिसंदा हो त जेको आहे असांजे चैनल खे लाज़मी सब्सक्राइब कयो ऐं तव्हां कोशिशि कंदा कयो त असांजा थोरा घणा वीडियोस ॾिसंदा कयो। छो त यूट्यूब जो ख़बर अथव त तक़रीबन जेको आहे वॉच टाइम बि पूरो करिणो हूंदो आहे। थोरा हिन जा पहिरियां जेके चैलेंजिस हूंदा आहिनि उहे थोरा हार्ड हूंदा आहिनि, पर उमेदु आहे त जंहिं हिसाब सां मतिलबु असांजे दोस्तनि सां तामन शुरू कयो आहे त अॻिते हली इनशाला जेको आहे तव्हां असांखे सिर्फ़ु खैरपुर में न 2-3 ज़िलनि ॿियनि में बि ॾिसंदो। बाक़ी तव्हांखे तारुफ़ असां पंहिंजो करायोसीं। ऐं उन खां अलावा यूट्यूब ते जेकॾहिं तव्हां कंहिं बि क़िस्म जो असांखां वीडियोस ठहिराइण था चाहियो त बाबा असांखे फलाणो ब्लॉग खपे या असांखे जेको आहे हीअ शइ ॾेखारियो या असांखे हीअ शइ ॾेखारियो, उहे सभु शयूं तव्हांखे ॾेखारींदासीं। ऐं ॿी ॻाल्हि इहा त जेको हीअ असांजो ब्लॉग हूंदो आहे या जेके वीडिया हूंदा आहिनि इहे बिल्कुलु रियलिटी ते वीडिया हूंदा आहिनि। कंहिं बि क़िस्म जी पहिरियों जेको आहे वीडियो तयारी न कई वेंदी आहे, कंहिं बि क़िस्म जो जेको आहे छा चवंदा आहिनि पंहिंजो हिन ते कैमरा ते फिल्टर वग़ैरह न लॻायो वेंदो आहे। बिल्कुलु जेका रियलिटी हूंदी आहे उहा रियल शइ तव्हांजे साम्हूं रखी वेंदी आहे। ठीकु आहे, बाक़ी न त आम ईअं हूंदो आहे त कुझु वीडियोस हूंदा आहिनि त कंहिं ॿार खे तयारु करिणो पवंदो आहे। न, बिल्कुलु जेका हक़ीक़त हूंदी आहे उहा हक़ीक़त तव्हांजे साम्हूं हूंदी आहे। सो कोशिशि कयो। हीअ असां जेको आहे हिकिड़ो तइलीमी निज़ाम खणी आया आहियूं, हिकु तइलीम जे लाइ अवेयरनेस खणी आया आहियूं। हिन में तव्हांखे मुख़्तलिफ़ शयूं ॾिसण जे लाइ मिलंदियूं त तव्हां स्कूलनि जो माहौल कीअं था बहितर करे सघो, तव्हां जेको आहे तइलीम में बहितरी कीअं था आणे सघो ऐं ॿारनि जी दिलचस्पी तव्हां कीअं था करे सघो तइलीम में, त जीअं ॿारु स्कूल जी तरफ़ अचे। इहे सभु शयूं असांजे प्रोग्राम में शामिलु हूंदियूं आहिनि। पर असांजो कुझु कमु हूंदो आहे जेको आहे फेसबुक ते बि, तंहिंजे करे असां यूट्यूब ते फ़िलहालु छाड़ सां रखूं। अॼु तव्हांखे थोरो हिकिड़ो पंहिंजो जेको आहे तारीफ़ कराइणो हो ऐं पंहिंजो जेको एजेंट हुयो उहो तव्हांखे ॿुधाइणो हो ऐं तव्हांजे अॻियां रिक्वेस्ट रखणी हुई त भाउ जेको आहे कोशिशि कयो त ॿियनि शयुनि खे जेके असांजे कम जूं न आहिनि, जेके असांजे पंहिंजे मुस्तक़बिल जे फ़ाइदे जूं न आहिनि, जेके असांजे सिंध लाइ फ़ाइदेमंद न आहिनि, जेके असांजे ॿारनि जे जे लाइ फ़ाइदेमंद न आहिनि, उन्हनि खे थोरो साइड ते रखी करे अड़ियुनि शयुनि ॾे अचो, तइलीम जी तरफ़ अचो। जेके बि असांजा सिंधी दोस्त तइलीम ते कमु कंदा, ह्यूमनिटी ते कमु कंदा, जेके ग़रीबनि जी मदद था कनि, तव्हां कोशिशि कयो उनखे सपोर्ट कयो। ऐं तव्हांजी सपोर्ट छा आहे, इहो तव्हां यूट्यूब चैनल ते असांजा वीडियोस ॾिसो। ठीकु आहे, असांखे सब्सक्राइब कयो। छो त तव्हां जेतिरो असांजा वीडियोस ॾिसंदो, सब्सक्राइब कंदो, त इहा मां तव्हांखे गारंटी सां थो ॻाल्हि चवां
इहा हर शइ तव्हांजी डोनेशन में ईंदी। जेके असांजा ॿार आहिनि इहो सॼो सिस्टम उन जे लाइ थींदो। ऐं जेके बि असांजा ख़ासि करे यतीम ॿार आहिनि जेके पढ़ाई अफोर्ड नथा करे सघनि, कुझु दोस्त चवंदा आहिनि बाबा बुक्स त मिलनि था, किताब बिल्कुलु मिलनि था, पर अॼुकल्ह किताब बि शार्ट था अचनि, हर स्कूल में किताब मुकमल न हूंदा आहिनि। पर किताबनि सां गॾु जेको आहे छा हूंदो आहे त ॿियूं शयूं जीअं बुक्स थी विया, बैग्स थी विया, ड्रेसिस थी विया। अॼुकल्ह तव्हांखे ख़बर हूंदी हिकिड़ी ड्रेस जेका उहा बि तक़रीबन 1500 रुपए जी ड्रेस आहे। ऐं यतीम ॿार जेको हूंदो जंहिंजो घर सिर्फ़ु जेको आहे मतिलबु 3000 ते हलंदो हूंदो महीनो, या 100-150 जो डेली जो ख़र्चु हूंदो, मजबूरी हूंदी हुनजी, उहो 1500 रुपया काॾों अफोर्ड कंदो। सो असां इहो प्रोग्राम खणी आया आहियूं, नेक नीति सां खणी आया आहियूं। ऐं तव्हां सिंधियुनि जे भाइरनि जे लाइ पंहिंजे मां पाण सिंधी आहियां, त तव्हां सिंधी भाइर जेको असांजा जेका असां पंहिंजी हिकिड़ी क़ौम इन क़ौम खे अॻिते आणण जे लाइ असां सिस्टम खणी आया आहियूं। तव्हां कोशिशि कयो, असांखे साथ ॾियो, जेतिरो तव्हां असांजो साथ ॾींदो ओतिरी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं उन हिसाब सां असां अञा अॻिते वधंदासीं। तो आख़िर में वरी मां तव्हांखे रिक्वेस्ट इहा कंदुमि त भाउ असांजे यूट्यूब चैनल ते अचो, सब्सक्राइब कयो, लाइक कयो, वीडियोज़ खे शेयर कयो, ऐं पंहिंजनि दोस्तनि खे जेके तव्हांजा ग्रुप्स आहिनि उन्हनि खे तव्हां शेयर कयो त बाबा असांजे सिंध में जेको असां पढ़ाईअ खे कीअं था बहितर करे सघूं। ऐं जेको आहे सो ॿहिराड़ी जूं शयूं तव्हांखे ॾेखारींदासीं, जंहिंमें ॿहिराड़ी जा मतिलबु माण्हू आहिनि, ॿहिराड़ी जी जेको आहे सो रहणी कहणी आहे, उथणी आहे, उन खां पोइ जेको आहे सो मुख़्तलिफ़ इलाइक़ा जेके आहिनि, फसल फाड़ी आहिनि, हर शइ तव्हांखे हिन ई चैनल ते मिलंदी। पर तव्हां असां सां एतिरो साथ ॾियो त हिन चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं पंहिंजे ॿारनि खे तइलीम जी तरफ़ आणो, ख़ासि कर ऐं जेको आहे सो पंहिंजे नियाणियुनि खे तइलीम ॾियारियो। उन खां पोइ पंहिंजे जेको आहे सो माहौल में ॾिसो त तव्हां वटि कहिड़ा ॿार आहिनि जेके स्कूल नथा अचनि, ॿार जो ज़हन पढ़ो त छाजे करे स्कूल नथो वञे। कंहिंजो बि ॿारु हुजे, तव्हांजी क़ौम जो हुजे, तव्हांजे ॻोठ जो हुजे, तव्हां ते फ़र्ज़ु आहे त उन ॿार खे ॾिसो, उनजी ज़हन पढ़ो त हीउ ॿारु छाजे करे स्कूल खां भाॻी थियो आहे। उन तरफ़ जेको आहे हिसाब सां ट्रीट कयो उनखे, ऐं हुनखे कुझु शयूं परचेज़ करे ॾियो, हुनखे बुक्स परचेज़ करे ॾियो, थोरो दड़को ॾिए माण्हुनि सां गॾु, हुनखे थोरो प्यार बि, जीअं हिकिड़ो घर में सिस्टम असां सां जीअं असांजा वालिदिन बि असां सां कंदा त उन सां रखंदो त इनशाला असांजो हर ॿार असांजे स्कूल ईंदो ऐं को बि ॿार असांजे स्कूल खां ॿाहिरि न हूंदो। ऐं जॾहिं तव्हांजा ॿार स्कूल में पढ़ंदा, शऊर पैदा थींदो, ठीकु आहे, लाज़मी न आहे त तव्हां इल्म जे जेको आहे इल्म खे हासिलु कयो नौकिरी जे लाइ न, तव्हांखे इल्मु जेको आहे हिकिड़ी शनाख़्त हुजे, तव्हांखे इल्मु जेको आहे हिकिड़ो इख़लाक़ियात थो सेखारे, तव्हांजी दुनिया में पहचान थो कराए, तव्हां वटि हिकिड़ो मतिलबु लफ़्ज़ था अची वञनि, तव्हां वटि हिकिड़ो शऊर थो अची वञे, तव्हां चङे भले माण्हू सां ॻाल्हाए था सघो। ऐं काफ़ी सारा असांजा दोस्त आहिनि जेके असां शिकायत कंदा आहिनि त बाबा मैट्रिक कयूं वेठा आहियूं, हेतिरी तइलीम कयूं वेठा आहियूं, असांखे नौकिरी न मिली। तव्हां उहो बि त ॾिसंदा कयो त हिन महिल जेके असांजे पाकिस्तान में टीचर्स आहिनि, पुलिस में आहिनि, ॿियनि जॻहियुनि ते उन बि त तइलीम हासिलु कई आहे न, उनखे बि त नौकिरियूं आहिनि। सो पंहिंजी जिदोजहद कयो, इनशाला वक़्तु सिर तव्हांखे प्रोग्राम ॿुधाईंदासीं त जेके बेरोज़गार माण्हू आहिनि उन्हनि खे छा करिणो आहे ऐं उन जे लाइ असां कुझु फैसिलिटीज़ आणींदासीं। पर सभ खां पहिरियों तव्हांखां वरी बि इहा रिक्वेस्ट आहे त यूट्यूब चैनल ते अचो, असांखे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, ग्रुपनि में शेयर कयो, पंहिंजो ख़्यालु रखंदा, पंहिंजे ॿारनि जो ख़्यालु रखंदा, पाड़े वारनि जो ख़्यालु रखंदा, मूंखे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।